शाबाश सुमिर। सारा, ओ सारा, सारा, उठी चौकीदार ले गया। जी चौकीदार ले गया। हाँ जूत कर डी थे मारो शाबाश। पीछा थी करी शपन के थान दे वठो अलाए वरी किथे साई थींदी। थाने हली हाणे ॻोठ खां ॿाहिरि ॾिजां। जल्दी कर ॾींहुं थियण वारो आहे शाबाश। छा पई ॾिसी? ॾिसां थी त मजबूरी कीन कखनि खां छिनी तार थी करे इते ॼावासीं वॾा थियासीं ऐं अॼु पंहिंजा अबाणा कख छॾे पिया वञूं। अवां औरतुनि खे बि ख़ुदा का साञा ॾींदो। भला हीउ बि को वक़्तु आहे इन्हनि ॻाल्हियुनि जो? हलिया ॾींहुं न थी वञे। जल्दी कर विख वधाए सिज ज़रे घट अची निकितो आहे। अच्छा त पई न बस रुगो पक्के ते चढ़ी लूं पोइ बस। हलिया हलिया डोर डोर शाबाश। अरे मरी वियासीं। ही पके ई पके रही सॼी गाॾी आहे। हाणे छा करियूं? हाणे केतिरी तेज़ दौड़ी थी सघी न। हलिया मुंहिंजे पोइ दौड़ हलिया शाबाश। कर विख वधाए सिज ज़रे घट अची निकितो आहे। अच्छा त पई न बस रुगो पक्के ते चढ़ी लूं पोइ बस। हलिया हलिया डोर डोर शाबाश। अरे मरी वियासीं। ही पके ई पके रही सॼी गाॾी आहे। हाणे केतिरी तेज़ दौड़ी थी सघी न। हलिया मुंहिंजे पोइ दौड़ हलिया शाबाश।
सची वियो अड़े किथे आ जुमो भजन में तू ये तो माफ न तू भज अड़े पैसा खणी भजन दे रईस मेरे माफ करे जने रईस रईस पर के तो तू नाचू करी जा मेरे माफ करे जने रईस सब कन खोले बुधी छड़ियो जे करे के भगवा तो कंठ मरोड़े चाहिए सभिनी जो ॿुधो सभिनी ॾिसां केर थो भॼे जुमन ओ जुमन अखियों तो खोल ना जुमन जुमन अखियों खोल ना भॼी हलण जो सोचियो था तू ॿुधाए तू छा थी चई सच्ची ॻाल्हि करियां आउं बि सॼो ॾींहुं ईअं सोचींदी रही आहियां पर तोखे चवण खां ॾिनेसि पई अड़े सोच त सही जे शहर में पंहिंजो घर ऐं तूं बि अदाजी 1500 रुपया महीनो खणी त ॿियो ख़ुदा खां छा घुरिजे पर सारा हिकिड़ो खुटको आहे जंहिंजे करे अञा ॿुॾ तर मां निकिरां ई कोन थो वरी कहिड़ो पकड़जण जो सारा निकिरे त हलूं पर जे पकड़जी पियासीं त रईसो त दफ़ा मारे छॾींदो पाण हितां निकिरी के ॻोठ थोरे था हलूं पाण त हली सीधो अधे जिनियो दर जलींदासीं पोइ कहिड़ो डपु टाव तूं त सफ़ा ॻोप भाई भला मासात जो घर हितां जे माण्हुनि खां ॻुझो आहे छा ॻोठ वारा सुञाणो बि त रुगो अधे जा आहिनि न पाण खणी अधे वटि न रहंदासीं हू सियाणो माण्हू आहे पाण ई के चङे हंधि रहण जो बिलो कंदो हा इहो ठीकु आहे शहर ॿाहिरि आहे कंहिं कुंड पासे में न अझो मिली पियो पोइ रईस खे मोकल आहे भले पियो ॻोल्हाऊं करे छा कयो हथ वठी खणी आवे वियो दिमाग़ जे न कया तो इन वेल में त न अचे हेलो हेलो मैडम मां पियो ॻाल्हायां सुबुह ठीकु आई न हाँ तू कीअं आहीं इधर ही फोन छो न कई हा मां हैदराबाद वियल हुयुसि उते इत्तेफ़ाक़ सां तुंहिंजे पसंदि जो वॾो शाइर आयल हुयो ऐं मूं वटि ई रहियल हुयो वाकई तोखे कीअं लॻो जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि खे लतीफ़ो न सम्झी त ॿुधाए इहे माण्हू जेके परे खां कदावर नज़र ईंदा आहिनि ऐं वेझो वञ त बस बस वधीक कुझु न चइजांइ चङो सही आऊं तुंहिंजे पसंदि जे शाइर बाबति का बि राय नथो ॾियां पर जेकॾहिं ॻाल्हि ॿुधी आहे त ॾाढो खिली आहे बस ठीकु आहे ॿी का ॻाल्हि कर चङो सही आऊं ॿी ॻाल्हि थो करियां भला इहो ॿुधाए तुंहिंजो वक़्तु कीअं पियो गुज़रे फर्स्ट क्लास आलम मूं खोड़ सारा किताब ख़रीद कया आहिनि ऐं कुझु त पढ़े बि वरिता अथमि एॾा घणा किताब ख़रीद कया अथई छा हा चयमि न खोड़ सारा पके पके इहे सभु नावल हूंदा ऐं मां तोखे हुननि जा मौज़ू ऐं लेखकनि जा नाला ॿुधाए सघां थो अच्छा त हाणे टोक बि थियण लॻी आहे न टोक नाहे तुंहिंजे पसंदि जे आधार ते पियो इहा दावा करियां तुंहिंजे पसंदि जे बारे में भला मूंखां वधीक कंहिंखे ख़बर हूंदी ओके ओके ऐं हा आलम रुखसाना जी शादी में वञणो आहे पोइ तूं वञी थी आहे न मां तोखे रोकियो त न आहे मां तोखां सिवा कीअं वेंदी हुयसि अकेली
आऊं बि अचां छा जेकॾहिं मूंखे छॾी त ॾाढो सुठो आहे छो त हिते ज़मीनुनि जा ॾाढा कम रहियल आहिनि चयमि आऊं अकेली कान वेंदीअसि ठीकु आहे साईं नाराज़ न थियो मां अचां ओके ओके बाय बाय ओड़ा चयो माने त फिलहाल रईस सां इहा ॻाल्हि नथो करे सघां भाई छो आई आहीं जुमन खे ॾिसण आई आहियां साईं ॾिसण आई आहियांसि या भॼण जी का नई वाट ॿुधाइण आई आहियांसि हल त हल मुंहिंजी ऐं मुंहिंजे क़िस्म जी साह लहण वारो अवां भांदी कंहिंजे लाइ लंघरी हितां वञो त तूं ईअं कोन वेंदी आहीं बाबा आउं तो सम्झायांसि रस वॾे जो हुकुम आहे न सो त असां सभिनी खे मञियो आहे तव्हां वियो बाबा अम्मा कमदार सच थो चए रस वॾे हिते ॾिठी त कावड़जी पवंदो चाचा धणी बस तोखे 2 घड़ियूं हुन सां मिली वठां हाल पुछी उन ई पेरनि ते मोटी ईंदसि मिलण जी मोकल वठी ॾे न ओ अम्मा अकुल दार रस वॾे जी तूं पंहिंजे रखनि सां हिते मार ॾिठी आहे हिते